शिकारपुर ज़िले के गढ़ीते वारे इलाइक़े में शिकारपुर पुलिस जो ॿिए ॾींहुं पे ऑपरेशन जारी। ऑपरेशन दौरान पुलिस मुख़्तलिफ़ हंधनि ते पिकटूं क़ाइमु करे धाड़ेलनि जो घेरो तंग करे छॾियो आहे। शिकारपुर पुलिस पारां नापरकोट थाणे ते 39 सुञातल माण्हुनि मथां ऐं 20 अणसुञातल माण्हुनि मथां दहशतगर्दी एक्ट तहत शहीद थियल एहलकारनि जो केस पिणु दाख़िल कयो वियो आहे, जंहिंमें सरदार तेगो ख़ान तेगाणीअ मथां FIR में ॼाणायो वियो आहे त हू ॾुआरियुनि जो सरपरस्ती पिणु करे रहियो आहे ऐं ओॾां पुलिस पारां नामज़द कयल धाड़ेलनि में जंगल तेगाणी करमुला अज़ीज़ुल्ला मुला उर्फ वाहिद अली नज़र उमर वाहिद अली शहमोर समेत 39 ॼणनि खे नामज़द पिणु कयो वियो आहे ऐं 20 अणसुञातल माण्हुनि मथां केस पिणु दाख़िल कयो वियो आहे। ऐं ओॾां शिकारपुर पुलिस कराची जे इलाइक़े गुलिस्तान जौहर में तेगाणी हाउस ते छापो हणी करे सरदार तेगो ख़ान तेगाणीअ समेत 8 ॼणनि खे गिरफ़्तार करे वरितो आहे। गिरफ़्तार थियलनि में तेगो ख़ान तेगाणीअ जा 2 पुट ख़ालिद तेगाणी, मुश्ताक तेगाणी, भाइटियो मुनवर, भाणेजो ग़ुलाम अहमद ऐं संदसि दोस्त ज़फ़र सोंदड़ो हिकु ड्राइवर बोरची ऐं नौकर खे पिणु पुलिस गिरफ़्तार करे वरितो आहे। SSP शिकारपुर अमीर सऊद मक्सी जो चवणु आहे त ॾुआरियुनि जी सरपरस्ती कंदड़ सरदारनि अमीरनि खे बख़्श न कयो वेंदो ऐं शहीद थियल पुलिस एहलकारनि जी कुर्बानी खे रायगाह थियण न ॾिनो वेंदो ऐं ॾुआरियुनि जे ख़ात्मे ताईं कचे वारे इलाइक़े में ऑपरेशन पिणु जारी रहंदो।